नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ पीर जे ॻोठ खां ख़बर ॾिना हलो त पीर जे ॻोठ में क्रिकेट ग्राउंड न हुजण जे करे क्रिकेट जा शौक़ीन सख़्त मायूसी जो शिकार बणियल आहिनि। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे पीर जे ॻोठ मां नौमान अली सां। जी नौमान अली, कहिड़ा तफ़सीलात नाज़रीन खे आगाह कजो। क्रिकेट जा ग्राउंड न हुजण करे हितां जा जेके क्रिकेट शौक़ीन आहिनि सख़्तु मायूसी ऐं परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे, क्रिकेट जो ग्राउंड जे हवाले सां केतिरियूं तकलीफ़ आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल था कयूं। जी साईं, पीरगोट में कोई भी क्रिकेट जो ग्राउंड ना है। हिते जेके भी नौजवान पंहिंजो टैलेंट शो करण जे लाइ ग्राउंडनि ते ॿियनि मैदाननि ते ॿियनि में वञी करे खेॾनि था। पंहिंजो टैलेंट धमजी रहियो आहे। हिननि जो टैलेंट नौजवान जेके भी आहिनि पंहिंजा घर छॾे, इलाइक़ा छॾे करे ॿिए हंधि वञी क्रिकेट खेॾनि था। असां इंतिज़ामियात खे इहा ई अपील था कयूं, हुकूमत खां अपील था कयूं त असांखे कोई पर्टिकुलर हिकिड़ो ग्राउंड ॾिनो वञे जंहिंमें असां पंहिंजो टैलेंट ऐं कॉन्फिडेंस शो करे सघूं। असांखे ग्राउंड फ्राहम कयो वञे। असां हाई स्कूल में था खेॾूं, ग्राउंड हिकिड़ो आहे पीर ॻोठ जो। हुन जी हालत तव्हांजे साम्हूं आहे। नयूं ॿियूं अचनि थियूं, हे हो थोरो हिन जी रिपेयरिंग थींदी, हिन ते मालिकी थींदी, म्यूनिसिपल वारा कंदा। कुझु दरख़्वास्त ॾिनी आहे हिन बाबति? न, दरख़्वास्त असां हिते म्यूनिसिपल वारनि खे ॾिनी आहे। बसि उहे चवनि था बजट आहे ई कोन। बसि इहा ई ॻाल्हि आहे साईं, असांखे ग्राउंड ठाराए ॾिनो। तव्हां नज़ारो पाण ॾिसी रहिया आहियो, चुदा दीवारूं किरी पयूं आहिनि। हिन जे हवाले सां मींहुं बि अची थियूं, हिन करे सॼो सिस्टम ख़राबु लॻो पियो आहे। अपील भी असां कई आहे हिते म्यूनिसिपल वारनि खे। असां उनखे दरख़्वास्त भी जमा कराई आहे। उहे चवंदा बजट आहे कोन। हाणे असांखे घुरिजे त हाई स्कूल ते खेॾंदा, सिंध हुकूमत खे घुरिजे त असांखे ग्राउंड ठाराए ॾिए। हे ग्राउंड नंढो भी आहे ऐं प्लस में छा आहे, जो असां हाई स्कूल ते खेॾूं था त उनजा ॿार पढ़ाई नथा करे सघनि, उनखे ॾाढो डिस्टर्ब था थियनि। हिन ग्राउंड ते ॾिसो था, हे ग्राउंड में हिन में काई सहूलियत ई मौजूदु न आहे। न वेहण जी जॻह, न कंहिं शइ जी जॻह, हिन में सहूलियत ई मौजूदु न आहे। तंहिंजे करे हुकूमत खे अपील आहे त हिन ग्राउंड खे भली तरीक़े सां ठारायो वञे। पीर जे ॻोठ जे क्रिकेट शौक़ीन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुननि जो चवनि था असांखे क्रिकेट जो ग्राउंड आहे, असां हाई स्कूल जे ग्राउंड ऐं ॿियनि मैदाननि जे ग्राउंडनि में खेॾूं पिया ऐं असांखे सख़्तु तकलीफ़ थिए पई ऐं सख़्तु मुश्किलात जो मुंहुं ॾिसणो पए थो। तमामु घणी मायूसी जो शिकार आहियूं। असां सिंध हुकूमत खां अपील था कयूं त असांखे ग्राउंड मुयसरु कराए ॾिनो वञे त जीअं असांजी तकलीफ़ ऐं परेशानी दूर थी वञनि, असां क्रिकेट खेॾी ऐं इंजॉयमेंट कयूं ऐं पंहिंजूं परेशानी दूर कयूं। कैमरामैन अज़हर अली सां गॾु नौमान, अवामी न्यूज़ HD। वॾी महिरबानी नौमान अली, पीर जे ॻोठ मां तफ़सीलात आगाह करण लाइ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।